नाज़रीन बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे सामुंडी बेटनि ते दावत लाइ इश्तिहार जारी करे छॾिया। मेरी टाइम अफेयर्स वारी वज़ारत तरफ़ां भुंजार बेट ते दावत लाइ जारी कयल इश्तिहार ज़रिए मक़ामी आलमी सतह ते कंसल्टेंसी फर्म्स खां सीड़पकारी लाइ दरख़्वास्तूं घुरियूं वयूं आहिनि। जारी कयल इश्तिहारनि में चयो वियो आहे त पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी खे भुंजार बेट जे 8000 एकड़नि ते मुश्तमिल 49 किलोमीटर एराज़ी ते दावत करणी आहे। इश्तिहार में वधिक चयो वियो आहे त भुंजार बेट मंसूबे लाइ मक़ामी आलमी सतह जी कंसल्टेंसी फर्म्स खां मास्टर प्लानिंग इंजीनियरिंग फाइनेंशियल ऐं इंस्टीट्यूशनल कंसल्टेंसी जी ज़रूरत आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे सामुंडी बेटनि ते दावत लाइ इश्तिहार जारी करे छॾिया आहिनि। मेरी टाइम अफेयर्स वारी वज़ारत तरफ़ां भुंजार बेट ते दावत लाइ जारी कयल इश्तिहार ज़रिए मक़ामी ऐं आलमी सतह ते कंसल्टेंसी फर्म्स खां सीड़पकारी लाइ दरख़्वास्तूं घुरियूं वयूं आहिनि। जारी कयल इश्तिहारनि में चयो वियो आहे त पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी खे भुंजार बेट जे 8000 एकड़नि ते मुश्तमिल 49 किलोमीटर एराज़ी ते दावत करणी आहे। इश्तिहार में वधीक चयो वियो आहे त भुंजार बेट मंसूबे लाइ मक़ामी ऐं आलमी सतह जी कंसल्टेंसी फर्म्स खां मास्टर प्लानिंग इंजीनियरिंग फाइनेंशियल ऐं इंस्टीट्यूशनल कंसल्टेंसी जी ज़रूरत आहे।